अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। दोस्तों फिज़ा जेको आहे पंहिंजी माउ खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो त मूंखे शायदि अगवा कयो हो ऐं नालो नौरो जो वठंदो हो ऐं फिज़ा जी माउ इहा ॻाल्हि ॿुधंदी त फिज़ा जी माउ परेशान थी वेंदी। बहरहाल असांखे नौरो चवंदो रहियो त शायदि ख़तरनाक आहे, असां इहो कॾहिं सोचियो बि न हो। वाक़ई नौरो जी ॻाल्हि सची हुई। फिज़ा जी माउ शायदि वॾी खां वॾी ॾमिरियल हूंदो, शायदि खे घर में अचण जो इनकार करे छॾींदो त तूं मुंहिंजे घर में न अच। ऐं ॿिए पासे दोस्तो कमदार शादी करणु वेंदो त उते पुलिस अची वेंदी त पोइ कमदार जी शादी रुकिजी वेंदो ऐं सनम बि सोजरे जे घर में न हूंदो, छो जो सनम दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त पढ़ाई ते वियल आहे। कमदार खे इहा ख़बर न आहे त सनम घर आहे। सोजरो कमदार खे चवंदो त तूं हा भली अच शादी करे वञ। सोजरो हुनखे न ॿुधाईंदो त सनम घर में न आहे। सोजरो चवंदो त सनम घर में आहे ऐं सोजरो चवंदो त असां तोखे ज़बरदस्ती सां शादी करणु न ॾींदासीं। तूं ऐं वॾेरो भले ज़बरदस्ती सां शादी करे वञो पर हाल असां तव्हांखे क़बूली न कंदासीं। ऐं ॿिए पासे सुहिणी नूरी खे चवंदी त मां हर बनी घर सॼो तव्हांजे नाले कंदुसि, तव्हां मूंखे रुॻो हिते रहणु ॾियो। अगरि तव्हां मूंखे हिते नथा सहो त मां बि हितां हलियो वेंदुसि ऐं तव्हांजे नाले ते बनी ऐं घर तव्हांजे नाले ते करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे रेस कमदार खे चवंदो त तूं हुनजे घर ॼञ वठी वञ, अगरि हू तोखे उफ़ बि चवे त तूं मूंखे ॿुधाइजांइ जो मां हुनखे खट भेड़ो करे छॾियां। ऐं कमदार रेस खे चवंदो त तूं हाणे मुंहिंजा माण्हू आज़ादु करे ॾे। बहरहाल उन्हनि ग़लती करे वेठा पर आहिनि त पंहिंजा माण्हू, तूं उन्हनि खे हिकु दफ़ो आज़ादु करे ॾिस। ऐं ॿिए पासे दोस्तो नौरो इहा सोचींदो त मां इहा सोचियो बि न हो जो शायदि मुंहिंजे ख़िलाफ़ु थींदो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु का कूड़ा सबूत ठाहींदो। दोस्तो अहिड़े हिसाब सां नौरो परेशान थींदो। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।